ब्रेकिंग न्यूज़ उमरकोट में सीआई पुलिस पारां ड्रामाई कार्रवाई। उमरकोट में सीआईए पुलिस मंशियात खिलाफ ड्रामाई अंदाज में कामयाब कार्रवाई कई है। पुलिस कार्रवाई दौरान एक किरोला कार में 40 कट्टा नशे आवर पुड़ियों हथ करे वरितियूं आहिनि। उन दौरान एक जवाबदार के गिरफ्तार किया वियो, जड॒हिं ॿियो साथी फरार थी वियो। पुलिस मूजिब जवाबदार खिलाफ केस दाख़िल किया वियो आहे। फरार थियल जवाबदार जी ॻोल्हा जारी आहे। मंशियात जी वॾे मिक़दार हथ करण सां मंशियात फ़रोशी जी एक वॾी रिंग खे तोड़ण में कामयाबी हासिल थी आहे। अवामी हलकनि तरफ़ां पुलिस जी इन कामयाब कार्रवाई जी वाखाण कई वई आहे। उम्मीद ज़ाहिर कई वई आहे त मंशियात फ़रोश खिलाफ अहिड़ियूं कार्रवायूं जारी रहंदियूं। उमरकोट मां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी।